सचिन जी मोहब्बत में चैन ॿारनि सां सरहद पार कंदड़ सीमा हैदर जूं ॾुखियायूं वधी रहियूं आहिनि। हेल ताईं हुन सुख जो साह न खंयो आहे। सीमा जिते पाकिस्तान नथी वञणु चाहे उते नेपाल रस्ते हिंदुस्तान अचण ते सीमा खे वापसि मोटणो पवंदो, छो त हिंदुस्तानी हुकूमती इदारा सीमा खे पाकिस्तान डिपोर्ट करण ते गौर करे रहिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त सीमा खे पाकिस्तान डिपोर्ट करण जो मनसूबो ठाहे सघिजे थो ऐं गैरकानूनी तौर ते भारत अचण संदसि डिपोर्ट थियण जो सबबु बणिजी सघे थो। सीमा हैदर गैरकानूनी तौर ते पाकिस्तान मां नेपाल जे रस्ते भारत में दाख़िल थी हुई। वटसि भारत में दाख़िल थियण जी का वीज़ा न हुई। हूअ पंहिंजनि चइनि ॿारनि खे बि भारत वठी वई, जंहिं ते संदसि ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे थी। इन हवाले सां जांच एजेंसियूं हेल ताईं इंक्वायरी करे रहियूं आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त जांच इदारनि खे सीमा जे असुल उमिरि जो पतो नाहे पइजी सघियो। सीमा जखराणी 2014 में शादीअ जो हलफ़नामो ठारायो हो, जॾहिं त हूअ 19 सालनि जी हुई ऐं हुन वटां जेके पासपोर्ट हथ आया आहिनि उन्हनि में संदसि उमिरि 2002 लिखियल आहे, जंहिंजो सीमा को बि जवाब न आहे ॾेई सघी। हाणे संदसि गैरकानूनी तरीक़े सां पाकिस्तान अचण मुल्क बदरी जो सबबु बणिजी सघे थो। यूपी पुलिस सीमा ऐं सचिन ख़िलाफ़ जांच करे रही आहे ऐं पंहिंजी रिपोर्ट घर खाते खे मोकिलण जी तयारी करे रही आहे। सीमा वटां 2 वीडियो कैसेट्स, 4 मोबाइल फोन, 5 पाकिस्तानी पासपोर्ट हथ आया आहिनि, जिन ते मुकमल नालो ऐं पतो लिखियल आहे। ॿिए पासे ज़रियनि जो चवणु आहे त जांच दौरान सीमा जखराणी ॿुधायो त संदसि मुड़ुसु 2019 खां सऊदी अरब में कमु करे रहियो आहे। सीमा जो मुड़ुसु घर जे ख़र्चनि लाइ सऊदी अरब मां हर महीने 70 खां 80 हज़ार रुपया मोकिलींदो हो। घरेलू ख़र्चनि बाबति सीमा हर महीने 20 खां 25 हज़ार रुपया बचाईंदी हुई। सीमा पंहिंजे ॻोठ में 20 हज़ार रुपयनि ऐं 10 हज़ार रुपयनि जूं 2 वीसियूं बि रखियूं हुयूं। ॿई कामेटियूं या वीसियूं खुलण ते वटसि 2 लख रुपया गॾु थी विया हुआ। कामेटी जी रक़म ऐं बचत समेत हुन 12 लख रुपयनि में हिकु घर बि विकिरो कयो हो।